जामशोर में ख़बर शामिल कंदा हलूं। जामशोर में कराची वाह में बुड़ी वियल 2 नौजवाननि जा लाश हथ न अची सघिया आहिनि। 20 कलाकनि बाद भी लाशनि जी ॻोल्हा जारी आहे। आम ख़बर आहे नाज़रीन अव्हांखे ॾियूं पिया जामशोर में 2 नौजवाननि जा बुड़ी वियल लाश हथ अची न सघिया आहिनि। 20 कलाकनि खां मक़ामी टोबनि पारां लाशनि जी ॻोल्हा जारी आहे, पर गुज़िरियल ॾींहं खां वठी लियाकत अवाणी सनाउल्लाह सुमरो जो लाश हथ न अची सघियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। जामशोरे मां अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, आगाह कजो त जामशोरे में कराची वाह में बुड़ी वियल 2 नौजवाननि जा लाश हथ न अची सघिया आहिनि। जी बिल्कुल, जामशोर जी लम्स कॉलोनी जा रवासी 2 ॼणा 50 वरनि जो लियाकत अवाण ऐं 15 वरनि जो सनाउल्लाह सुमरो जेके काल अलमंदर भरिसां केबी फीडर में विहिजी रहिया हुआ त बुॾी विया हुआ। हिन वक़्त ताईं जेके हुन जा लाश हथ अची न सघिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया पारां जेका वारसनि सां को बि सहकार न कयो वियो आहे। मक़ामी टोबनि ज़रिए जेके लाश जी ॻोल्हा जारी आहे ऐं हिन वक़्त बि जेके फौजियुनि जा वारस जेके आहिनि वॾे अंग में दरिया ते केबी फीडर वटि मौजूदु आहिनि, पर इंतिज़ामिया पारां हिन वक़्त को बि तहरुक न वरितो वियो आहे, जंहिं करे उनजे वारसनि में जेका सख़्त जेका मायूसी पखियल आहे ऐं उन्हनि ते चिता ॾिनो आहे त जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया लाश ॻोल्हण में सहकार न कयो त इंटरफायर ब्लॉक कंदासीं। अली मुराद, वॾी महिरबानी अव्हांजी आगाही ॾियण जे लाइ। नाज़रीन अव्हांखे ॾियूं पिया जामशोरे मां कराची वाह में बुॾी वियल 2 नौजवाननि जा लाश हथ न अची सघिया। 20 कलाकनि बाद भी लाश हथ न अची सघिया आहिनि।